नाज़रीन, शाहपुर चाकर जे प्राइमरी स्कूल कोमल मक्सी जी इमारत दुबू हाल हुजण ऐं फर्नीचर सिधो ॿियनि सहूलियतनि जी खोट जे करे ॿार वणनि हेठां पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उस्तादनि ऐं ॻोठाणनि धरती टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे आला इख़्तियारनि खे नोटिस वठण जी अपील कई आहे। भाईजान, 2008 खां वठी असांजो स्कूल नाबूद लॻो पियो आहे। DC सांगड़ खे असां दरख़्वास्त बि ॾिनी, जेको DC सांगड़ 2015 में आयो, पोइ उहो स्कूल जी मंज़ूरी बि ॾेई आहे। स्कूल जो कमु बि कोन्ह थियो आहे, स्कूल जो फर्नीचर न मिलियो आहे, न स्कूल में मास्तर आहिनि। असांजा ॿार ई तव्हां ॾिसो था, ॿारनि जी हालत, ॿार जेको आहे पट ते पढ़ी रहिया आहिनि। इन जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कयो थो वञे त उहिदेदारनि खे, अमलदारनि खे, सभिनी ऑफिसरनि खे त असांखे फर्नीचर बि ॾिनो ऐं असांजे स्कूल जो कमु बि करायो वञे। 2008 खां असांजो स्कूल ज़बून हाली जे बाइस स्कूल जा ॿार स्कूल जी बिल्डिंग खां ॿाहिरि तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल में न फर्नीचर आहे, न दरियूं, न दरवाज़ा। काफ़ी दफ़ा असां लिखत में आला ऑफिसरनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, पर कंहिं बि अमल न कयो। काफ़ी अरसो अॻ में DC सांगड़ स्कूल जी विज़िट कई ऐं स्कूल में तमामु सहूलियतूं फ़राहम करण जो ऑर्डर कढियो, पर अञा ताईं उन ते को बि अमल दरामद न थियो आहे। ॿार अॼु ताईं स्कूल जी बिल्डिंग खां ॿाहिरि तालीम हासिल करे रहिया आहिनि ऐं सियारो हुजे या ऊन्हारो, पर पट ते वीचारा तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल जी बिल्डिंग ऐं फर्नीचर न हुअण जे करे असीं पट ते तालीम हासिल करे रहिया आहियूं। असांजे स्कूल में फर्नीचर न आहे ऐं बोर्ड न आहे, असां भित ते लिखी पढ़ी रहिया आहियूं।